Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. भारतीय फौज जानी मानी पाकिस्तानी शहरी आबादी के निशानों बनाए रही है। पाक फौज जन भारतीय चेक पोस्टन था शहर ते फायरिंग कर रही है। उते रुगो जवाबी कार्रवाई कर रहा आहियूं। पाकिस्तान ड्रोन या रॉकेट हमला शुरू न कया आहिनि, नहीं को हवाई हमलो कयो आहे। DGISPR जो तुर्क मीडिया के इंटरव्यू। पाक फौज के तर्जुमान चयो आहे त भारत कूड़ी मुहिम हलाई त पाकिस्तान ड्रोन ही हवाई हमला कया। भारतीय दावा है त पाकिस्तानी जहाज़ किराया ॿुधायो त उन्हनि जो मलबो किथे आहे। जेकॾहिं उन्हनि वटि असांजा पायलट आहिनि त उहे किथे आहिनि। बिना सबूतनि जे भारत पारां इल्ज़ाम लॻाइण वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। पहलगाम में सियाहनि ते हमले बाद पाकिस्तान ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान आज़ादाणी अणधुरी जांच जी आछ कई। भारत आछ क़बूल करण खां इनकार कयो। DGISPR चयो त भारत पाकिस्तान में 6 हंधनि ते हमला करे आम शहरनि खे निशानो बणायो। भारत मस्जिदनि ते बमबारी कई, औरतुनि ॿारनि खे बि शहीद कयो। भारत पाकिस्तान ते हमलो बिना कंहिं एतबार जोगे सबूत जे कयो। भारत हमेशह दहशतगर्दी जी ज़िम्मेवारी पाकिस्तान ते विझी सियासी फ़ाइदे जी कोशिश कंदो रहियो आहे। पाकिस्तान पहलगाम वाक़े जा इल्ज़ाम हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾिया। आलमी बिरादरी खां गैर ज़िम्मेवारानी किरदार ते भारत खे जवाबदार करार ॾियण जो मुतालबो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त भारत जे जंगी जनून ख़िते जे अमुन खे ख़तरे में विझी छॾियो आहे। पहलगाम वाक़े जे बहाने भारत पाकिस्तान जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई। भारत जे गैर संजीदा रवैये ॿिनि एटमी ताक़तनि खे जंग जे मोड़ ते अची बीहारे छॾियो आहे। कुझु सोशल मीडिया पोस्ट जे नतीजे में छा कंहिं मुल्क खे ॿिए मुल्क ते हमले जी इजाज़त ॾेई सघिजे थी। पाकिस्तान सबुर जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। तर्जुमान चयो त भारत जे परॾेही सेक्रेटरी गुज़िरियल ॾींहुं ब्रीफिंग में बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। सिंतास मुआहिदो ॿतरफ़ो न पर आलमी मुआहिदो आहे। नीलम झेलम मंसूबे खे भारतीय हमले में नुक़सान पहुतो। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा में हर मुमकिन क़दम खणंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां बरतानवी, ईरानी, आज़रबाईजान ऐं नॉर्वे जे परॾेही वज़ीरनि जा राब्ता। परॾेही वज़ारत मूजिबि बरतानवी परॾेही वज़ीर डेविड लेमी इसहाक़ डार सां फ़ोन ते राब्तो कयो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पाकिस्तान में भारतीय हमलनि बाद पैदा थियल सूरतहाल खां आगाह कयो। इसहाक़ डार चयो आहे त भारतीय हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत मासूम शहरी शहीद थिया। पाकिस्तान आलमी कानून ऐं UN मंशूर जी भञकड़ियुनि बावजूदि सबुर जो मुज़ाहिरो कयो। भारतीय हमला इलाक़ाई अमन ऐं सलामती जे लाइ ख़तरो आहिनि। पाकिस्तानी हुकूमत मुल्की ख़ुदमुख़्तियारी इलाक़ाई सालमियत जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ज़ोर ॾिनो त ॿई दुनिया सूरतहाल खे वधीक ख़राब थियण खां रोकीनि। आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर जो मासूम शहरियुनि जी शहादत ते ताज़ियत ऐं अफ़सोस जो इज़हार। नॉर्वे जे परॾेही वज़ीर पारां शहरियुनि जी शहादत ते अफ़सोस ऐं ॻणती जो इज़हार। सबुर जो मुज़ाहिरो करण ते पाकिस्तान जी वाखाण। चिकनाण जे ख़ात्मे सिफ़ारती हल ते ज़ोर। को बि परॾेही दबाव नाहे। क़ौम मुतमइन रहे। भारत के जवाब ॾियण लाइ 200 सैकड़ो तैयार आहियूं। पाकिस्तान जवाबी कार्रवाई में भारत जे सिविलियंस खे निशानो न बणाईंदो। असां रुगो फ़ौजी ठिकाणनि ते हमिलो कंदासीं। ख्वाजा आसिफ जो क़ौमी असैम्बली खे ख़िताब। ख्वाजा आसिफ चयो त इसराइल ऐं भारत जो इतिहाद फितरी आहे। ॿई इस्लामी मुख़ालिफ़ आहिनि। तुर्की ऐं आज़रबाईजान खुली करे पाकिस्तान जी हिमायत कई। मदरसा ऐं शागिर्द असांजी ॿी दिफ़ाई लाइन आहिनि। भारत ड्रोन हमला अहम लोकेशन्स लाइ कया। इंटरसेप्ट उन लाइ न कयो त असांजी लोकेशन ट्रेस न थिए। ड्रोन मुनासिब फ़ासिले ते आया त उन्हनि खे किराए वियो। हिन वक़्तु पाक फ़ौज बहितरीन पोज़ीशन में ऐं बहादुरी सां मुल्क जो दिफ़ा करे रही आहे। क़ौम मुतमइन रहे। पंहिंजे दिफ़ा लाइ 200 सैकड़ो तैयार आहियूं। पाक फ़ौज भारत जा अॼु वधीक 48 ड्रोन तबाह करे छॾिया। दुश्मन खे अरबें रुपयनि जो नुक़सान। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ओकाड़ा में 4 इसराइली हीरोप ड्रोन्स खे किराए वियो। हिकु ड्रोन विहाड़ी ऐं पाक वतन में किराए वियो। गुज़िरियल ॾींहं खां हिन वक़्त ताईं दुश्मन जा 77 ड्रोन तबाह कया विया। ड्रोन जी तबाही सां भारत खे अरबें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हदफ़ हासिल न थी सघिया। ISPR मूजिबि समूरनि ड्रोन्स खे मुसलसल रेडार ते मॉनिटर कयो पियो वञे। जॾहिं बि को ड्रोन ईंदो आहे त उहो मुसलसल रेडार ते ॾिठो वेंदो आहे। असांजे एयर डिफेंस सिस्टम में एतिरी सलाहियत आहे जो नंढे ड्रोन खे बि ट्रैक कंदो आहे। शहरी ऐं कमर्शियल फ्लाइट्स जी मौजूदगी में ड्रोन किराइण जो हिकु ऑपरेशनल तरीक़ेकार हूंदो आहे। LOC ते भारतीय फ़ौज जी गोलाबारी। ताज़ी जावल ॿारड़ी समेत 5 ॼणा शहीद। पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई।
8 भारतीय चेक पोस्टों ऐं बटालियन हेडक्वार्टर तबाह। आज़ाद कश्मीर जी खोईरटा सेक्टर में भारतीय फ़ौज शहरी आबादी ते गोलाबारी कई। ताज़े जावल ॿार समेत 4 ॼणा शहीद ऐं 12 ज़ख़्मी थी पिया। बाग़ में घर ते गोलो किरण सबबि हिकु नौजवान शहीद ऐं संदसि 2 भेनरूं ज़ख़्मी। पाक फ़ौज भरपूर जवाबी कार्रवाई करे भारतीय फ़ौज जूं 8 चेक पोस्टूं तबाह करे छॾियूं। हाजीपीर सेक्टर में पाकिस्तान भारतीय फ़ौज ख़िलाफ़ असराइती जवाबी कार्रवाई कई। भारतीय फ़ौज जी झंडा ज़ियारत पोस्ट तबाह। भांडू सेक्टर में भारतीय फ़ौज जो हेडक्वार्टर तबाह कयो वियो। बक्सर में पाक फ़ौज भारतीय क्वाडकाप्टर किराए छॾियो। पाकिस्तान ऐं भारत जे जंग में मुदाख़लत न कंदासीं, अमरीका जो वाज़े ऐलान। अमरीका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त भारत पाकिस्तान ते हमिलो कयो। पाकिस्तान जवाबु ॾेई छॾियो, पाक भारत जंग में मुदाख़लत न कंदासीं, छो त असांजो उन सां को ॾियण वठणु नाहे। ॾखण एशिया में ॿिन्ही पाड़ेसरी मुल्कनि विच में चिकताड़ घटाइण लाइ सिफ़ारती राहदारी खे इस्तेमालु करे रहिया आहियूं। जंग में सिधी रीति मुदाख़लत न कंदासीं। पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी जंग न थियणु घुरिजे। ईअं थियो त सॼी दुनिया लाइ तबाही हूंदी। चीनी शहरी भारतीय सरहदी इलाइक़नि में वञण खां पासो कनि। चीन पंहिंजे शहरियुनि खे हिदायत जारी करे छॾी। चीनी मीडिया मूजिबि खटमंडू में मौजूदु चीनी सिफ़ारतखाने नेपाल में पंहिंजी शहरियुनि लाइ एडवाइज़री जारी कई आहे। एडवाइज़री में चयो वियो आहे त चीनी शहरी नेपाल भारत जे सरहदी इलाइक़नि में वञण खां एहतियात कनि। पाक भारत चिकताण सबबि PSL जूं रहियल 8 मैचिस दुबई मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। नए शेड्यूल जो ऐलान जल्द कयो वेंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जी अमरीकी सफ़ीर नेट डी बेकर सां मुलाक़ात। पाक भारत चिकताण ऐं सरहदनि जी मौजूदा सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾिवट। मोहसिन नक़वी चयो आहे त भारत रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम खे निशानो बणाइण जी इंतहाई गैर ज़िम्मेवारानी हरकत कई। भारत वाज़े तौर PSL में रुकावट विझण लाइ अहिड़ी हरकत कई, पर ॾेही रांदीगरनि जी हिफ़ाज़त लाइ PSL जूं मैचिस दुबई मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो। मोहसिन नक़वी चयो त ख़िते जे ख़तरनाक सूरत-हाल जो ज़िम्मेवार भारत आहे। भारत आलमी क़ानूननि खे भञकड़ी कंदे शहरी आबादियुनि खे निशानो बणाइण जी नाकाम कोशिश कई। पाकिस्तान असराइती कार्रवाई करे भारतीय ड्रोन तबाह कया। पाकिस्तान हमले जो ख़ौफ़। IPL हिकु हफ़्ते लाइ मुल्तवी। भारतीय क्रिकेट बोर्ड तस्दीक करे छॾी। भारतीय मीडिया मूजिबि भारतीय क्रिकेट बोर्ड ऐं IPL मैनेजमेंट जो हंगामी इजलास थियो। गौर वीचार बाद रहियल मैचिस मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। ऑस्ट्रेलियाई मीडिया पहिरियों ई रिपोर्ट करे छॾियो हो त रांदीगरनि घर वापसि वञण जो सोचणु शुरू करे छॾियो हो। रांदीगर ऑस्ट्रेलिया या दुबई वञण जा ख़्वाहिशमंद हुआ। जंग में बाहि वसंदी आहे गुल न। क़ौम पाक फ़ौज सां गॾु बीठी आहे। असां पंहिंजे अंसारुल इस्लाम खे शहरी दिफ़ा जी ज़िम्मेवारी सौंपे छॾी आहे। भारत मस्जिदनि ऐं मदरसनि समेत शहरी आबादी ते हमला कया। पाक फ़ौज खे बहादुरी सां मुल्क जो दिफ़ा करण ते ख़राज तहसीन पेश कयूं था। मौलाना फज़लुर रहमान क़ौमी असम्बली में ख़िताब कयो। मौलाना फज़लुर रहमान चयो त अॼु JUI सॼे मुल्क में वतन जे दिफ़ा जो ॾियारो मल्हाइण जो फ़ैसिलो कयो। समूरा आलम भारतीय जारीअ जी भरपूर मज़म्मत कनि था। मोदी अडियाला जेल खे ड्रोन हमले लाइ अहम टारगेट तौर ॾिसी सघे थो। PTI बानी वज़ीर आज़म हो त नरेंद्र मोदी खे आलमी सतह ते शर्मिंदगी थी हुई। अडियाला जेल में PTI बानी जी जान खे ख़तरो आहे। खेसि पैरोल ते आज़ादु कयो वञे। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त। अली अमीन गंडापुर लतीफ़ खोसा ऐं शहबाज़ खोसा जे ज़रिए दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त PTI बानी ख़ातिरी कराए थो त पैरोल ते आज़ादी जी शर्त ते अमल कंदो। टीह अरसे खां क़ैद सां सिहत ख़राब थियण जो बि ख़तरो आहे। PTI बानी खे पैरोल ते आज़ादु करण जो हुकुम ॾियण जी इस्तदा। भारतीय जारियत ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी नारेबाज़ी। कराची, हैदराबाद, लाड़काणो ऐं नवाबशाह में रैलियूं कढियूं वयूं। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत उस्ताद शागिर्द वॾे अंग में शरीक। भारतीय जारियत ख़िलाफ़ नारेबाज़ी। खैरपुर, कंबर, जेकाबाद, कंदकोट, ठट्टो, उमरकोट ऐं बिठी में पाक फ़ौज जी हिमायत में रैलियूं कढी भारतीय जारियत ख़िलाफ़ नारेबाज़ी। सेवण, ठारूशाह, थाणो बोला खान, ढोरो नारो, कच्चीपुल ऐं ठुल में रैलियूं। मेहर, थरणी, मोहब्बत, पनो आकिल, गंबट ऐं ॿियनि शहरनि में बि पाक फ़ौज सां यकजहती लाइ रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि चयो आहे त भारतीय फ़ौज ख़िते जो अमुन तबाह करण लाइ अॻराई करे रहियो आहे। क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे।
ऐं कराची ओला में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक जवाबदार मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। SSP ओला जो चवणु आहे त अलफता कब्रिस्तान में पुलिस सां फायरिंग जी नेवट में एक ॾोहारी रिहान मारिजी वियो। अनस सलीम खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। संदन एक साथी फ़रार थी वियो। जवाबदारनि वटां हथियार ऐं फुर थियल सामान, वधीक जांच जारी।